जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही बैराज जी पुछड़ी में ज़रई पाणी न पहुतो। रिपोर्ट मुश्ताक अली रोदनानी के मुताबिक जोही बैराज जी पुछड़ी में ज़रई पाणी न पहुतो। पुछड़ी जे आबादगारनि सियासी समाजी अॻवाननि जो इरीगेशन ऑफिस खां हथनि में सुकल कणक खणी मेहर गाॾही शीहरिंद इमाम बख्श रुस्तमाणी खलील आरिफ सुमरो अमीन विगियो ऐं ॿियनि जी अॻवानी में इरीगेशन इंजीनियर SDO जोही ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे मखदूम बिलावल पार्क अॻियां दादू जोही रोड ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते आबादगारनि अॻवाननि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त इरीगेशन इंजीनियर SDO जोही बैराज जे पुछड़ी जो ज़रई पाणी मुंड जे बाअसर खातेदारनि खे विकिरो करे छॾण सबबि गुज़िरियल 2 महीननि खां पुछड़ी जे शाख़ुनि में ज़रई पाणी न पहुचण सबबि हज़ारें एकड़ कणिक जो पोखियल फसल सुकी सड़ी रहियो आहे। हिननि चयो त गुज़िरियल 2 महीननि खां ज़रई पाणी जे लाइ आबादगारनि रोडनि ते एहतजाज करे रहिया आहिनि, पर इरीगेशन खाते जे कन ते जूं बि नथी सुरे ऐं केर बि दाद रसी करण लाइ तयारु न आहे। हिननि इरीगेशन खाते जे वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ समेत वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त जोही बैराज ते रेंजर्स मुक़ररु करे पुछड़ी जे शाख़ुनि में ज़रई पाणी पहुचाए आबादगारनि खे नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।